बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व मिन वराइहिम बरज़खुन इला यौमि युबअसून। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी शौक़ मोहब्बत सा सलातो वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। उठ नथी अवेसलो तुझी थूही में थाणो जत घुमई पियो जूह में जिजो घुमी पवे खाणो। हित थो चरी लुलर ऐं लाणो खुद वेड़ भवी दही विसरी। थोरो चुरपुर के बंद कयो ऐं जंहिं महफ़िल में वेठा आहियो जियां जिस्म हाज़िर करे वेठा आहियो ईअं पंहिंजो रूह ऐं पंहिंजी दिल बि हाज़िर करे वेहो। ऐं साउंड वारे खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे जे पंहिंजे आवाज़ जी कुझु सखावत कंदो त अल्लाह मदीने मुनव्वरा जी ज़ियारत नसीब फरमाईंदुसि। तव्हां आमीन चवंदो त हू आवाज़ अञा वधाईंदो। पोयां बि कुझु आमीन चओ अञा ॿुधे अल्लाह मदीनो ॾेखारींदो। सोढ़ी सामी सूरन वारी जिते ऊंदह अंधारी दिसी दुख दाइण जा कई ज़ाहिदन भी ज़ारी कर तो बह ऐं ज़ारी जो अॻियां सुझन सूर सुन्य जा। बुज़ुर्ग तो फरमायो वखर ढेरा ढेर पर विहाईंदड़ वेसरा कन विहाए बस कया ऐं कनी कई अवेर घटियूं घुमंदे सेर वखर विकामी बीड़ो कख सड़न पन सड़न पर सड़न सावागा कख सड़न पन सड़न सड़न सावागा जन रीझायो अल्लाह तो न अचे तन खे अल्लाह जन रीझायो अल्लाह तो न अचे तन खे। मुझा प्यारा दोस्तों अल्लाह ताला का दुआ है त जन ही महफिल सजाइया साईं मौलाना दाऊद अहमद अत्तारी कादरी दामत बरकातुहुल आलिया चन ऐं साईं सां गॾु जेके बि कमेटी जा नौजवान दोस्त हिन महफिल में हथ वंडाइनि था रब जे दर दुआ है त रब करीम उन्हनि जी टूटी पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। अल्लाह ताला तव्हांजो अचण ऐं कुझु नेकी जूं ॻाल्हियूं ॿुधण उन्हनि ते अमल करण जी असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्ताने मोहतरम कुछ महीना पहिरियां
सुल्तान फराश के गोठ में जेका सालाना यारी शरीफ की महफिल थी अल्लाह ताला के उहा हाज़री अड़ी वणी जो हाला वारन हिन करमी फकीर के वरी मोहब्बत नहीं घुरायो आहे। वरी जो सुभान अल्लाह जन मोहब्बत में घुरायो आहे उहे जो सुभान अल्लाह बाकी जेके कावड़ा वेठा आयो देर थी वई आ उहे भली न चओ। इंशाअल्लाह 5 रुपया घट कम के पट इंशाअल्लाह रात जो जिए जिए पोयो पर थींदो वींदो अल्लाह जी रहमत जा वड फुड़ा अञा वधीक मींह वसंदा। वरी जो सुभान अल्लाह दोस्ताने मोहतरम रब करीम असा सबनी के हिदायत नसीब फरमाए ईमान सा रहाए वरी शाल ईमान ऐं कलमे सा लाडाणो नसीब फरमाए। मुखे उनवान दिनो वियो आ साईं कब्रिस्तान में प्रोग्राम आ उनवान मौजू एड़ो खणजो जो जेरा त राजी थियन पर कब्रन वारा भी राजी थी वजन। वडी खुश नसीबी हिन महफिल के इया है जो रजबुल मुरज्जब जो महीनो तुझे मुझे नबी लजपाल नबी जी मेराज जो महीनो आ। वरी जो सुभान अल्लाह अजो को दिहारो असा जे मुर्शिद मौला अली जी विलादत जो दिहारो आ। वरी तहां जी सालाना महफिल खीर में खंड जो सुभान अल्लाह तो मुझी दिल चवे थी हिन महफिल जी इब्तिदा मां पंहिंजे यार जे ज़िक्र सां कयां। वरी जो सुभान अल्लाह जंहिं महबूब के अल्लाह ताला अहिड़ो शान अता कयो अहिड़ो मान अता कयो अहिड़ो मक़ाम अता कयो बराबर ॿियनि नबियनि खे बि रब शान वारो बणायो पर जेड़ो तुझे मुझे नबी के शान मिलियो एड़ो बे नबी के न मिलियो। रब तो फरमाए वन नज्म इज़ा हवा सितारे जो कसम जिनमल उभरे पियो सितारे जो कसम जिनमल लहे पियो। सुभान अल्लाह तो सितारो केर हुयो मदीने वारो साईं हुयो। वरी रब तो फरमाए सुबहानल्लज़ी पाक आहे उहा ज़ात असरा बि अब्दिही लैला जह सेर करायो पंहिंजे खास बाने के रात जे थोड़े हिस्से में मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा मस्जिद हराम का मस्जिद अक़सा ताईं अल्लज़ी बारकना हौलहू जेके इर्द गिर्द के असा बरकतन वारो बनायो ने नूरियहू मिन आयातिना तात असा पंहिंजे बाने के निशानियूं ॾेखारियो इन्नहू हुवस समीउल बसीर बेशक उहो ई ॿुधंदड़ ॾिसंदड़। सुभान अल्लाह जे हुआ जो ज़मीर अल्लाह दा कजे त अल्लाह ॾिसंदड़ा मदीने वारे साईं जे चेहरे के एड़ा तवज्जो जो माण्हू ईंदा वेंदा पिया एड़ा तवज्जो कयो जे हुआ जो ज़मीर अल्लाह दा कजे त मदीने वारे साईं जो वदोहा वारो चेहरो हुयो अल्लाह ॾिसे पियो। मदीने वारे साईं जी गुफ्तार हुई मुझो रब ॿुधे पियो। वरी जे पिरी प्यारा मुझे महबूब जो शान बयान कजे ईसा रूहुल्लाह के मोजज़ा मिलिया मूसा कलीमुल्लाह के मोजज़ा मिलिया पर असा जो नबी मोजज़ो बची आयो। नचे सुभान अल्लाह
इमामुल अंबिया हबीबे किबरिया इमामुल अंबिया हबीबे किबरिया मेरे हुजूर दी कोई मिसाल नहीं हुस्न दी इंतहा मोहम्मद मुस्तफा मेरे हुजूर दी कोई मिसाल नहीं इमामे अंबिया वल फजर ओ जिसदी पेशानी सोहना यासीन सेरा ऐनुल्लाह अखिया नूरानी वजहुल्लाह चेहरा शागे ज़मन शम्सो दुहा बदर दुजा मेरे हुजूर दी कोई मिसाल नहीं इमामे अंबिया 27 रजब जी रात हुई मुझा सोना हबीब एक रिवायत में आहे तबाण पजी सोट हजरत बीबी उम्मे हानी जे घर में आराम हुआ बी रिवायत में आहे तबाण हदी में काबा में आराम हुआ रब्बे कायनात जिब्रील के हुक्म कयो जिब्रील जिब्रील अर्ज़ तो करे जी रब्बे जलील ओ जिब्रील मुझो महबूब दुखायल ॾाढो आहे वञ अॼु मलाइकनि जी जंज साण करे जन्नत मां बुराक काहे ऐं मुंहिंजे महबूब खे अर्शन ते वठी आ जिब्रील जन्नत मां बुराक काहे हुजूर जी खिदमत में हाजिर थे तो पंजा चप मुबारक महबूब मुस्तफा जे कदमन सा लगाए तो बी रिवायत में आए त पंजी पेशानी जिब्रील हुजूर जे कदमन मुबारक सा लगाए तो उन जी थकान जी महसूस जे करे मुझा हबीब निंड मां बेदार था थियन जिब्रील अर्ज़ तो करे अज अर्शन ते हबीब खुदा सफरन वारी कयो हलारा खामोश नहीं अंत खड़ी जो सुभान अल्लाह अज अर्शन ते हबीब खुदा सफरन वारी कयो सफरन वारी कयो सोहना प्यारी कयो सफरन वारी दिल ठारे चले वो सुभान अल्लाह साईं है शेर समूरा हली करे मिठा शेर समूरा हली करे मिठा हर एक बूटो सिंगारल जुदा सफरन वारी कयो मुझा सोना हबीब बुराक दे सवार दाछन बुराक जी माना है बिजलियों बुराक जी रफ्तार एड़ी जो जिते बुराक जी नजर पई पे उते पेरो कदम नहीं रखे मालूम थियो जेड़ो नबी शान वारो एड़ो एड़ी मुझे महबूब जी सवारी बशान वारी वरी जो सुभान अल्लाह
मुझा सोना हबीब बुराक दे सवार चंदा साईदा फरमाइन पान महबूब बयान था कन मां बुराक दे हली रहियो हुयस सजे पासे का सद थियो ओ महबूब पीर ओ मुझा सोना महबूब पीर या रसूल अल्लाह पियो एकरो सवाल करणो आ एकरो अर्ज करणो आ साईदा फरमाइन तू उनने टिठो ही कोन मां हलियो साईदा फरमाइन परी अगते हलिस खपे का सद थियो ते या रसूल अल्लाह पियो पियो सोना हबीब कुछ अर्ज करणो आ अवासा गुफ्तगू करनी आ साईदा फरमाइन मु उनने टिठो ही कोन हलियो वरी साईदा फरमाइन मां अन्या अगते हलिस सामो हिकड़ो माण्हू आयो जेको पंहिंजा ॿई हथ मथे करे चई रहियो हुयो या रसूल अल्लाह ओ सोना महबूब थोरो पियो अवां कुछ सवाल करणो आ अर्ज करणो आ ओ मुंहिंजा महबूब पियो साईदा फरमाइन मूं ॾिठो ई न हलियो वरी चओ सुभान अल्लाह साईदा फरमाइन मां मस्जिद अक़सा वट पहुतुस वो मस्जिद अक़सा वट मां पंहिंजी सवारी बुराक के उन कड़े सां पथी मां पंहिंजी सवारी उन कड़ी सां पथी जैसा नबी सवारी बधंदा हुया साईदा फरमाया जिब्रील मुखा पुछा कई तो या रसूल अल्लाह रस्ते में कुछ चिठव या जिब्रील हिकड़े माण्हू सजे खां सॾ कयो मां बीठुस न अगते वधियुस बे खबे खां सॾ कयो मां बीठुस न कुछ अगते वधियुस हिकड़ो सामो आयो मां बीठुस न जिब्रील अर्ज तो करे या रसूल अल्लाह ये केर हुया खबर हाणे गाल बुधो एकड़ा बदमज़हब माण्हू चवंदा आहिनि जे महबूब खे खबर हुजे हा त जिब्रील खां छो पुछा करे हा जिब्रील छो बुधाए हा पर असां जो अकीदो आ महबूब के खबर हुई तॾहिं मुंहिंजा महबूब रस्ते में न बीठा महबूब के खबर हुई जिब्रील जो अर्ज करण बुधाइण हिन उम्मत ताईं पुॼाइण जो मक़सद हुयो जे जिब्रील न बुधाए हा त हाला वारनि खे सिंध वारनि खे हिंद वारनि खे अरब वारनि खे अजम वारनि खे खबर कीअं पए या रसूल अल्लाह इहो जेको सजे पासे का तवा के सद थियो इहो यहूदन जो आलिम हुयो वडो राहिब हुयो अगर तवा इन वट पियो आ त तवा जी उम्मत यहूदी थी वने अस्तगफिरुल्लाह माज़अल्लाह पर तवा न बीठो या रसूल अल्लाह तवा के मुबारक होजे या रसूल अल्लाह जेको खबे का सद थियो तवा के इयो ईसाइन जो वडो आलिम हुयो जे इन वट पियो आ त तवा जी उम्मत ईसाई थी वने हा या रसूल अल्लाह तवा के जेको सामो सद थियो अगर इन वट पियो आ या दौलत हुई त तवा जी उम्मत जी फितरत दौलत दे थी वने हा दौलत जी पुजारी थी वने हा पर या रसूल अल्लाह इन वट तवा न बीठो हाणे तवा जी उम्मत न यहूदी हुंदी न नसारा हुंदी न दौलत दी पुजारी हुंदी सच्चा मोहम्मदी हुंदा साईदा फरमाइन मां मस्जिद अक़सा में दाखिल थियस हाय हाय रब करीम उन बैतुल मक़दस दी शान असा सबरी के ज़ियारत नसीब फरमाए
साईदा फरमाइन उते मूसा कलीमुल्लाह बीठो हुयो, ईसा रूहुल्लाह बीठो हुयो, इब्राहिम खलीलुल्लाह बीठो हुयो, सब नबी बीठा हुया। जिब्रील सुखरा जे मकाम ते अजान चई मां सिफ में बीठो हुयस। हर के जी दिल में तमन्ना इया हुई त अज हिन अजीम जमायत जो केर थो इमाम बणजे। वरी जो सुभान अल्लाह। जिब्रील अजान ॾिनी, मुझे सोने हबीब के वठी ऐं मुसल्ले ते बीहारिया। मालूम थियो त सब नबी पोइते असां जो नबी अॻियां। ओ सारे नबी ने मेरे नबी तू थले थले वो मेरे नबी दिया शाना भले भले। आहा नबिया दा नबी मेरे नबिया दे ऐ मेरे नबी दिया शाना भले भले। उच्चिया निशाना सरकार दिया ओ सोने मन मोड़े मन ठार दिया। सारे नबी ने मेरे नबी तू थले थले वो मेरे नबी दिया शाना भले। सुभान अल्लाह। आमना किस्मत के दिए तेरे लाल दिया। अर्श ने चुमिया जुतियां तेरे लाल दिया। अर्श ने चुमिया जुतियां तेरे लाल दिया। और रब ने दिखाया शाना यार दिया। सोने मन मोड़े मन ठार दिया। सारे नबी ने मेरे नबी तू थले थले वो मेरे नबी दिया शाना भले भले। सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सजो सल्लल्लाहु अलैहि यार। गुजरियल महफिल में तहां में वडो जोश हुयो, जज्बो हुयो, न मल थद हुई। यार त माशाअल्लाह गर्मियां पो बदरूद जो लाए सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। उन महबूब जो न्याणो मदीने वारे साईं जो बिरादर मौला अली। साईदा फरमाइन अली जो जिक्र करण भी इबादत। अली जे चेहरे के निसण भी इबादत। मुझे हबीब फरमायो जो मां वारिस आया उन जो अली वारिस आ। साईदा फरमाइन जो मौला मां नबी आया उन जो मौला अली आए। साईदा फरमाइन हे अली तू दुनिया में भी मुझो भाव आही ऐं आखिरत में भी मुझो भाव दे। सूरज काशिया खोले दिस पियो सिपारो कुरान तो फरमाए ते क़यामत जे बिहारे भाव भाव जो न हुंदो। पिय पुट जो न हुंदो, पुट पिय जो न हुंदो, पर वाहिद रिश्तो हुंदो जो अली तू मुझो भाव दे मां तुझो भाव सी। पुछो न जो अली असा जो मौला है। हथ खड़ी नारे हैदरी कब्रिस्तान वाला मुदन ते पकाली जा शिकाया। अली असा जो मौला है। सांगे कंदो रब सौला है। ओ अली अपना गली गली
इश्क मचा जो अली थोरो 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 बुलंदा वासा इश्क मचा जो अली अली मोहब्बत माचो अली पोसाई कंदव सब फली फली इश्क मचा जो अली अली हैदर जी हुब मुझो ईमान गौरी जो सुभान अल्लाह हैदर जी हुब मुझो ईमाना ओ दर्स पढ़ायो मुखे कुरान ओ मर्दो मुनाफिक रुली रुली इश्क मचा जो अली अली मोहब्बत माचो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्ताने गिरामी रब करीम का दुआ है तो शाल असा सबनी के ईमान सा रहाए वरी ईमान कलमे सा लगा ही दुनिया मुसाफिर खानो आ मां पंजे असुल उनवान दे हाणे तो अचा पंजा ज़हन हाजिर कयो ताके मौलाना दाऊद पेरियां बुधायो तो कब्रिस्तान में खिलबो ना पंजा ज़हन हाजिर कयो दिलियूं हाजिर कयो तो फकीर पंजो उनवान शुरू करे जे अन्या अन्या बजे हिदायत न वठी तो कब्रिस्तान जो हाल इस अमीर सुता पिया वडा वडा पीर सुता पिया दौलत वारा सुता पिया तू मां कहिड़ी शइ अची कब्रन जो ॾिस हाल सजण वो भजी भोरा थियूं पए माल सजण अची कब्रन जो ओ ॾिस हाल सजण हली कब्रन जो ॾिस हाल सजण भजी भोरा थियूं पए माल सजण हली कब्रन जो जन जी जवानी ॾिसी अकुल होश फुलियो तन जो पिण मुकामन छरुलियो नवा कपड़ा कंहिंखे ॾिसंदासीं असांजो अकुल होश उन में गुम थी वेंदो हुयो कंहिं वटि कार ॾिसंदासीं त वॾी गाॾी ॾिसंदासीं अदा असांजो अकुल गुम थी वेंदो हुयो कंहिं मजरे बनी जा वरता कंहिं प्लाट वरतो दुकान मकान वरतो तू चवंदे थियो सुधरी वियो पर अदा या माल मिल्कियत इते पई आहे वञी हमरा ख़रीद करण वारो क़ब्र जो मेहमान आहे मैं गलत तो चवा अमीर व्या पैगंबर व्या हां नबी व्या असा के बहलणो जन जी जवानी ॾिसी अकुल होश भुलियो तन जो पिड़ मुकामन मंझरुलियो अल्लाह एड़ो मौत अज़ल जो कोवा खुलियो हिकड़ा अज थे वया ब्या काल सजण हली कब्रन जो वरी बुजुर्ग नसीहत तो करे पंहिंजे शेर में बुजुर्ग तो चवई अन्या वक्त अथई सच्ची तो करे तोखे रोज़ पुकार पुकारो कलर
ओदा ओ मुसलमान उठ करे खिलण वारा हजरत इमाम हसन बसरी दा फरमाया अजब आहे उन माण्हू ते जे पोया मौत भजदो थो अचे वरी बुढ़ दई खिले तो अन्या वक्त अथई सची तो बह कर तोखे रोज पुकार पुकारो कलर हो छजो यार विदे पुट लाड़े रुमाल वारा एड़ी नसीहत पे हले अन्या ब खिली वेठो अन्या ब कचहरी वेठो करी तुझी मर्जी आ हाय हे अन्या वक्त अथई सची तो कर तोखे रोज पुकार पुकारो कलर हो छदे यार विदे पुट पोया वलर हिकड़ा जिथे वया ब्या काल सजण हली कब्रन जो इहो दौर दुनिया जो थई नीर बटे इंदई अल्लाह निता तो जो लाश लटे ओता ओ मुझा भा इहो दौर दुनिया जो थई नीर बटे इंदई अल्लाह निता तो जो लाश लटे अल्लाह कीड़ा माकोड़ा विदई मास पटे कर खो सातू को ख्याल सजण हली कब्र जो ओदा ओ मुझा भा मौत हर इंसान ते अचणो आ असा समझदा आहियूं मरण खां पोइ इंसान खत्म थी वेंदो आ बस मरी मिट्टी थी वेंदो आ न न असांजी भुला या असांजी भुला मुझा दोस्तों ओपरी प्यारा मेरे प्यारे इस्लामी भाइयों जिस इंसान की सांस निकल जाती है वो मर के मिट्टी नहीं हो जाता लेकिन वो अपनी कब्र में भी जिंदा रहता है। अल्लाह ताला जो पाक किताब कुरान मजीद सूरत मुमिनून आयत नंबर 100 जा चंद लफ्ज हिन फकीर तिलावत किया उन तिलावत में रब फरमायो वो म्यू वराइहिम बरज़खुन इला यौम युबअसून ऐं उन्हनि जे पुठियां हिकु पर्दो आहे कुरान थो चवे उन्हनि जे पुठियां हिकु पर्दो आहे उन ॾींहं ताईं जंहिं ॾींहुं उथारिया वेंदा यानी क़यामत जे ॾींहुं उथण ताईं हिकु पर्दे जो जहान इब्ने कसीर हजरत मुजाहिद से कौल नकुल किया है कि जो इंसान मर जाता है वो खत्म नहीं होता लेकिन मेरे प्यारे भाइयों वो बरज़ुख में चला जाता है। आखिरत कयामत और दुनिया के बीच में एक और भी जहान है जिसको कुरान कहता है बरज़ुख। आखिरत ऐं दुनिया जे विच में हिक ॿियो जहान बि आहे जेके कुरान बरज़ुख सॼो आहे। हज़रत मुजाहिद खां कौल बुज़ुर्ग कौल नकुल कयो आहे त इहा बरज़ुख दुनिया ऐं आखिरत जे विच वारो क़ब्रुनि जो जहान आहे।
हजरत मोहम्मद बिन काब चयो त बरज़ुख दुनिया ऐं आखिरत जे विच में आहे। उतां जा माण्हू न दुनिया वारनि सां आहिनि जो खाइनि ऐं पीअनि, न वरी आखिरत वारनि सां आहिनि जो जन्नत जा मज़ा माणनि। उहे विच में आहिनि। ये गाल याद रखो, ये गाल याद रखो त इंसान ते मौत अचणो आ, अचणो आ कि न? मोहम्मद बिन काब चयो, हजरत मोहम्मद बिन काब त बरज़ुख मंझा मुराद इहा कब्र आहे। केड़ी कब्र? इहा कब्र आहे। ऐं इन आयत जी तफसीर में, इन आयत जी तफसीर में इब्ने कसीर एक हदीस आंदी आहे जेके रिवायत मोमिनन जी अम्मा सोने सिद्दीक़ अकबर जी न्याणी मुझे महबूब मुस्तफा जी लज कुआर ऐं घर ध्याणी बयान कयो आहे। अम्मा साइण फरमाए थी त गुनहगारन जे लाइ कब्रुन में बर्बादी आहे। उन्हनि जे कब्रुन में कारे रंग जा वॾा नाग दाख़िल कया वेंदा जेके उन्हनि जे मथनि खां ईंदा, पेरनि खां ईंदा, टंगींदा रहंदा। इहो बरज़ुख जो अज़ाब आहे। मुझा दोस्तो, रब करीम असां के कब्र जे अज़ाब खां बचाए। चओ आमीन। सही बुखारी शरीफ में हदीस आहे, हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु का रिवायत है त मुझा सोना हबीब हमेशा ही दुआ घुरंदा, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन अज़ाबिल कब्र। या अल्लाह मां तोखां कब्र जे अज़ाब जी पनाह थी घुरां। मदीने वारे साईं अॼु इंसान अहिड़ो मगरूर थी वियो आहे, पाण लोॾे ज़मीन ते हले थो जड़ इनके मरणो ही ना है, कब्रिस्तान में अचणो ही ना है। मस्जिद जे लौट ते अज बे जो ऐलान ॿुधई त फिलाणो गुज़ारे वियो, सुभाणे बे जो ऐलान ॿुधंदे को अहिड़ो वक्त ईंदो जो तुंहिंजो मुंहिंजो बि मस्जिद जे लौट ते ऐलान थी वियो। अब थींदो कि न? वो असां के तौबा ताइब थियण खपे न, अल्लाह जे दर ते मोटण खपे न, या न? ओ पखी परदेसियड़ा वेठायूं उडाणा, अल्लाह पखी परदेसियड़ा वेठायूं उडाणा। करे महल पूरी, करे महल पूरी, ओ चुगी वठ के दाना पखी पर देसियड़ा वेठायूं उडाणा। ओ पखी पर देसियड़ा सिखे कर उड़न जी, वाई छो विसारई वतन ते वरण जी। कदे तोह जमारू, कदे तोह जमारू, ओ छड़े विया पाणा पखी पर देसियड़ा वेठायूं। असां के दुनिया जे चंद ॾींहंनि जी ज़िंदगी जो केॾो फ़िक्र आहे, मगर आख़िरत वारी ज़िंदगी जो को ओनो न आहे। सोचण घुर्जे जो इंसान ॼाओ आहे, मरण जे लाइ ॼाओ आहे। जा चीज़ ठही आहे सा ग्रहण जे लाइ ठही आहे। अख खोल, अॼु वक़्तु आहे वरी वक़्तु न मिलंदी। अज वक्त मिलियो, जिंदगी जो वक्त कीमती आहे।
सेकंड सेकंड को जो कीमती आहे ओदा अबू नुएम पंहिंजे किताब हुलियतुल औलिया में एक हदीस आंदी आहे हजरत आदम अलैहिस्सलाम के जद रब जमीन ते लाथो रब फरमायुस आदम जा चीज ठाही दे सा जरूर ठहंदी जो बार ॾियणी दे सो जरूर मरंदो ओ अदा हाला वारा ये गाल याद रखो मौत अचण सा इंसान खत्म नाहे थींदो मौत फना जो नालो नाहे मौत अचण सा इंसान हिकड़े घर खां ॿिए घर में मुंतकिल थींदो आहे मरण का पोइ भी हिक जिंदगी आहे जेके बरज़ुख जी जिंदगी सजो वींदो आहे उहा जिंदगी हिन दुनिया वारी जिंदगी का भी वधीक हसास कौन कहता है कि मोमिन मर गए कौन कहता है कि मोमिन मर गए वो तो कैद से छूटे अपने घर गए वो तो कैद से छूटे अपने घर गए मुझा दोस्तों साग निकरण खां पोइ मयत पंहिंजे घर वारनि जा आवाज ॿुधंदो आहे जेको मयत जॾहिं रोंदो आहे उन जे रोइण जो आवाज सुणंदो आहे मयत जे जेको तॾे ते ईंदो आहे मयत पंहिंजे तॾे ते आयलनि खे बि सुञाणंदो आहे हदीसे पाक जो मफ़हूम आहे मुझा सोना हबीब फरमाइन था बेशक मयत सुञाणंदो आहे उनखे जेको उनखे गुस्ल ॾींदो आहे जेको उनखे कुल्लो ॾींदो आहे जेको उनखे कब्र में दाख़िल कंदो आहे उनके सुञाणंदो आहे असां तूं था चऊं त बस मरी मिटी थी वेंदासीं हिसाब किताब न वरितो वेंदो पर न हीअं न आहे क़ुरान तो फरमाए इंसान मरी मिटी न थींदो पर दुनिया वारे जहान खां हिकिड़ो ॿियो बि जहान इन जे दलील में मां हिकु हदीस पेश करण चाहियां थो ॿुधण जे लाइ तैयार आहियो कहिड़ा कहिड़ा ॿुधण तैयार आहियो सुभान अल्लाह शरह सुदूर में इमाम सुयूती एक हदीस आती है तो मदीने पाक में उम्मे महजन नाले एक औरत रहती हुई केर उम्मे महजन नाले एक औरत रहती हुई मदीना मुनव्वरा में हाय हाय वो मदीनो जिथे हर मिनट हर सेकंड रहमत ही रहमत वरी चो सुभान अल्लाह मदीनो ॾिठो न थी हाला वारा जे ॾिसी त खुदा जो कसम आ विसरई न हिक बार करे अच तो ओ दीदार मदीने जो सजी उमेर प्यो सारी दे सरदार मदीने जो हिक बार करे अच तो ओछे पास नागे पैसो सद सिकमा सैयद खे जे पास नाए पैसो सद सिकमा सैयद खे सद में तो दिए सारी
ओ सालार मदीने जो हिक बार करे अच तो। मदीने पाक में उम्मे में जन्नाले एक औरत रहंदी हुई, वहाँ मस्जिद के बुहारी ॾींदी हुई। जॾहिं उहा वफ़ात करे वई त उनखे दफ़न करे छॾियाऊं। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा सोना हबीब उनजी कब्र खां लंघिया। पाण फरमायो हे कब्र कंहिंजी आहे? अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह ही कब्र उम्मे मेजन जी आहे। पाण फरमायो छा उहा उम्मे मेजन जेका मस्जिद खे बुहारी ॾींदी हुई? अर्ज़ कयो वियो हा या रसूल अल्लाह। पाण फरमायो त हिन जी कब्र ते सिफ़ूं लॻायो त संदसि जनाज़े जी नमाज़ पढ़ो। वाह उम्मे मेजन तुंहिंजा भाग निराला, वाह तुंहिंजो शान जो तुझी कब्र जे मथा नबियन जो सरदार इमामुल अंबिया बीठो आ। वरी चो सुभान अल्लाह। जनाज़े जी नमाज अदा थी वई। पाण उन कब्र वारी औरत सां मुखातिब थींदे फरमाइनि था त ए उम्मे मेजन तो कब्र में सब खां वधीक सुठो अमल सोहणो अमल कहिड़ो ॾिठो आहे? त साहबी हैरान थी विया, अर्ज़ करण लॻा या रसूल अल्लाह छा कब्र वारो माण्हू ॿुधे थो? साईं फरमाइनि एतिरो तव्हां नथा ॿुधो जेतिरो कब्र वारा ॿुधनि था। मुझा दोस्तो साईं जन इहो सवाल कयो कब्र वारी औरत सां त अंदरा आवाज आयो हबीब कब्र में मूं सभ खां वधीक सुठो अमल ॾिठो त उहो मस्जिद खे बुहारी। ओ मिठा अॼु वक़्तु अथई, अॼु वक़्तु अथई अल्लाह जे दर ते मोट कर, रब जो नालो वठ। कब्रिस्तान ॾिसी रहियो आहीं, कॾहिं ईअं इज़राइल ईंदो असांजो टाइम पूरो थी वियो। अची इज़राइल गिची में हथ विझंदो, पोइ कल पवंदई यर्म कुझु न कयो। कब्र रोज़ानो पुकारींदी आहे त मां अकेला ई जो घर आहियां, मां मुसाफ़िर खानो आहियां, मां कीड़नि माकोड़नि जो घर आहियां। कुछ अमल तैयार कयो। उहे अमल कहिड़ा आहिनि? नेक सालिह थियो, 5 वक्त नमाज पढ़ो, मथे ते टोपी या दस्तार पायो, पंहिंजे चेहरे ते सुहारी रखायो, नेकी जा अमल कयो। दुनिया में भी बेड़ा पार, आखिरत में भी बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह ताला मुझो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह इलाही में कबूल मकबूल मंजूर फरमाए। जन्नत महफिल सजाई अल्लाह ताला उन्हनि जे माल में इज्जत में बरकत अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।